मृत कविता माना पोइट्री ऑफ डेथ। अच्छा मृत गौतम चवंदा नज़म आहे छह उन जा नंढा नंढा पीस आहिनि नंढा नंढा नज़म आहिनि छह उहे मुख़्तलिफ़ ॻाईंदे मां जिते पास ॾींदुसि माना सभु नज़म पूरो थी वियो। वाह सभु माण्हू शयूं विसारे ईंदा आहिनि। सभु माण्हू शयूं विसारे ईंदा आहिनि। स्टेशन ते बाज़ारुनि में ऑफिसुनि में रुॻो भॼ भॼां ऐं मौत सां जो मुक़ाबिलो करणो आहे। वाह 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 सभु माण्हू शयूं विसारे ईंदा आहिनि। स्टेशन ते बाज़ारुनि में ऑफिसुनि में रुॻो भॼ भॼां ऐं मौत सां जो मुक़ाबिलो करणो आहे। माशा वाह। सभु माण्हू ईअं न आहिनि मरंदा जीअं उन्हनि खे मरणु घुरिजे। सभु माण्हू ईअं न आहिनि मरंदा जीअं उन्हनि खे मरणु जीअं वाह केरु केरु ईंदो मूंसां गॾु मरण लाइ मूंसां केरु केरु ईंदो मूंसां गॾु रांदि जे मैदान में असां सभु रांदियूं खेॾंदासीं सवाइ मौत जे। वाह वाह माशाअल्लाह सवाइ मौत जे बाक़ी सभु रांदियूं किथां खां किथे पहुता आहियूं उरूज जे आख़िरी छेड़े ताईं। वाह जी वाह किथां खां किथे पहुता आहियूं उरूज जे आख़िरी छेड़े ताईं पोइ बि ॾिजूं था पंहिंजे हयातीअ खां मता उहा विछड़ी न वञे। किथां खां किथे पहुता आहियूं उरूज जे आख़िरी छेड़े ताईं पोइ बि ॾिजूं था पंहिंजे हयातीअ खां मथां उहा विछड़ी वञे। हू ॾाढो उदास थी वियो। हू ॾाढो उदास थी हू ॾाढो उदास थी वियो जॾहिं हुन दोस्त जे मरण जो दास्तान हू ॾाढो उदास थी वियो जॾहिं हुन दोस्त जे मरण जो दास्तान ॿुधो ऐं पोइ हुन खां पंहिंजे हयात जो दास्तान विसरी।